अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी बहितरीन अपडेट। नेक्स्ट एपिसोड में वाकई वक़्तु छा हाणे दरिया ख़ान जी मंग सां शादी करे छॾींदो, ज़ोरी उन सां शादी कई वेंदी ऐं भावल अहिड़ो क़दम छो थो खणे। भावल खे आख़िर छा थियो आहे जो हिकु न्याणी ते ज़ुल्म करे रहियो आहे। नेक्स्ट एपिसोड में छा मूसा जी ॻाल्हि बि भावल ख़ान कान मञींदो, छा मूसा खे बि ठुकराए छॾींदो जंहिं मूसा मीर जे दोस्ती खे छॾे भावल जो साथ ॾिनो, हाणे उन खे बि ठुकराईंदो। हाणे छा दरिया ख़ान कहिड़ो क़दम खणण वारो आहे, सजावल ख़ान सां हाणे वरी शेर अली कहिड़ो हशर करण वारो आहे। जेका इहा पुलिस वारो इंस्पेक्टर बदिली करायो आहे सजावल ख़ान, इन जे ज़रिए नवाब ख़ान खे झुकाए वेंदो, शेर अली खे झुकाए वेंदो, छा थींदो छा न थींदो। सॼी अपडेट दोस्तों अॼु तव्हांखे नंढड़े वीडियो में ॾींदासीं। तव्हांखे इहो बि अपडेट ॾींदासीं त हाणे तकरार ड्रामे जूं बाक़ी घणियूं किश्तूं बचियूं आहिनि। हाणे तकरार ड्रामो कहिड़ी का तारीख़ ते ख़तमु थियण वारो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त इन खां पोइ ॿियो कहिड़ो वॾो सोप सीरियल अचण वारो आहे। दोस्तों इन नंढड़े वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो ऐं हीअ अपडेट तव्हांजे कम जी आहे। तव्हांखे अपडेट ॾींदो हलां त कल्ह वारी किस्त में दोस्तों मां ॿुधायो त दरिया ख़ान जी मंग अगवा थी चुकी आहे। पोइ किस्तनि में यको मां ॿुधायो त इहो ईअं भावल कंदो ऐं भावल उहो क़दम खयो। भावल बदिलो वठणु चाहे थो, दरिया ख़ान मीर जो साथ छो ॾिनो हुयो ऐं इन जे करे हाणे इहा गुलण नवाब ख़ान जे चवण ते वञी चुंग ॾींदो। नेक्स्ट एपिसोड में ॾेई चुको आहे त वञी जेको आहे वक़्त खे तूं चओ त तूं इन सां शादी कर छोकिरी सां, ऐं तुंहिंजी सौट सां मीर शादी कई, उन जे बदिले में तूं शादी कर। ऐं वक़्तु वरी पंहिंजे चाचा खे चई करे इहा ॻाल्हि क्लियर कंदो त मां शादी करणु चाहियां थो। भावल खे त उहे कावड़ आहे। भावल चवंदो ठीकु आहे, वेंदो भावल सिधो वञी छोकिरी खे चवंदो दरिया ख़ान जी मंग खे तुंहिंजे लाइ मूं घोटु आंदो आहे, हीअ आहे तुंहिंजो घोटु, मां तुंहिंजी शादी इन सां ज़ोरी ज़बरदस्ती कराईंदुमि, इन कोई बहितर आहे त तूं पाण मञे वञ। ऐं हू छोकिरी चवंदी इहो सरासर ज़ुल्म आहे, ग़लति आहे, मां दरिया ख़ान जी मंग आहियां लेकिन तव्हां मूंसां ज़बरदस्ती शादी करायो था मुंहिंजी, त पोइ दरिया ख़ान तव्हांखे कोन छॾींदो। ईअं हिकु ॿ टे मतिलबु डायलॉग वरी भावल ऐं वक़्त बि हणंदा, चवंदा तोखे असां मारे छॾींदासीं वग़ैरह वग़ैरह। ऐं हिते पोइ दोस्तो जेको मीर जा सॉरी दरिया ख़ान जा दोस्त आहिनि उहे वञी चवंदा मूसा खे ॻाल्हि सॼी हक़ीक़त ॿुधाईंदा त भावल छोकिरी अगवा कई आहे ऐं दरिया ख़ान खां बदिलो वठणु चाहे थो। पोइ मूसा खे चवंदा तूं वञी भावल सां मिल, तोसां भावल वेझो आहे, तूं इहो मसइलो हल कराए ॾे। ऐं भावल सां मूसा मिलंदो ऐं उन खे सिधी ॻाल्हि कंदो छोकिरी खे छॾे ॾे, इहो तोखे तुंहिंजे शान में न आहे, तूं हिकु न्याणी खे अगवा कयो आहे। भावल चवंदो मूसा खे तुंहिंजी लख इज़त आहे मूं वटि, तूं हाणे हीअ ॻाल्हि नथो करे सघे, मां इहा ॻाल्हि तुंहिंजी कान मञंदुसि, मां छोकिरी खे छॾे ॾियां, छोकिरी खे वक़्त सां मुंहिंजी शादी कराईंदुसि। हीअ भावल जेको आहे दरिया ख़ान खां पंहिंजो बदिलो वठी रहियो आहे, जेको दरिया ख़ान मुंहिंजी इज़त सां जेको आहे खिलवाड़ करायो मीर सां गॾिजी करे। मूंसां घणो कुझु ॻाल्हाईंदो लेकिन भावल ॻाल्हि कोन मञींदो, मूंसां हितां हलियो वेंदो ऐं नियापो ॾींदो, दरिया ख़ान ताईं पुॼाईंदो ऐं नवाब ख़ान खे बि चवंदो त भावल हीअ क़दम खयो आहे। नवाब ख़ान ख़ुशि थी वेंदो, इहा ॻाल्हि ॿुधी हो अञा चुंगू ॾींदो त भावल अञा इहो कमु किटली करे भली दरिया ख़ान जी मंग सां शादी करे। पोइ इहे दोस्तो दरिया ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी त हीअ जेको आहे कमु मूसा खां बि हैंडल न थियो, पोइ दरिया ख़ान जेको आहे पंहिंजे ज़ोर ते दोस्त गॾु कंदो, हथियार गॾु कंदो ऐं मीर खे बि चवंदो हीअ क़दम हीअं थियो आहे, लेकिन मीर खे चवंदो तूं न हल, तोखे तुंहिंजो मसइलो हल थियो आहे त वरी तुंहिंजो मसइलो ख़राबु थी सघे थो। मीर जेको आहे दोस्तो सौदे जा पैसा ॾियणु वेंदो दोस्तनि खे, उते मीर सां बि थोरो घणो मसइलो थी सघे थो, जेको घर जे लाइ राशन जे लाइ। ऐं ॿी ॻाल्हि त पोइ जेको आहे भावल छोकिरी खे तयारु कराईंदो शादी जे लाइ, शादी जूं तयारियूं हलंदियूं ऐं हिते जेको आहे वक़्तु ॾाढो ख़ुशि हूंदो आहे त मां शादी कंदुसि, लाऊं लहंदुसि। ऐं जॾहिं दरिया ख़ान खे ख़बर पवंदी आहे वक़्तु हाणे भावल इहो क़दम खणण वारा आहिनि, पोइ उहे वरी छा कंदा दोस्त वठी वग़ैरह वग़ैरह, जॾहिं वॾियूं तयारियूं फुल कंदा छोकिरी जूं शादी जूं, कुंवार बणाईंदा, उते दरिया ख़ान वारा पुलिस जे ज़रिए सजावल सां मिली कंहिं न कंहिं तरीक़े सां छोकिरी खे तो कराए वेंदा ऐं पोइ दरिया ख़ान उन सां निकाह कंदो, दरिया ख़ान जी शादी थी वेंदी। वक़्त जी पोइ हिते शादी कोन थींदी, वक़्तु हिते नाकाम थी ईंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त तकरार ड्रामे जी मतिलबु हाणे ऐं जेको हीअ हली रहियो आहिनि त आख़िरी झटका आहिनि तकरार ड्रामे जा, त हू हुन सां विड़ी रहियो आहे, हुन सां हाणे शेर अली बि जेको आहे सजावल जे लाइ बाहि ॿारींदो ऐं सजावल हाणे इन शइ जो फ़ाइदो पुलिस खां वठंदो। पुलिस छो त जेको जमादार आयो आहे सजावल जो यार आहे, उन बदिली कराए उन खे हिते घुरायो आहे। पहिरियों त इहो दुश्मन हुयो, हाणे दोस्त थी वियो आहे, छो जे करे नवाब ख़ान
उन मां कमु कढी बंदी कराए छॾियो। वरी हाणे सिजावल उनखे वापसि घुरायो आहे। सिजावल पहिरियों त दरिया ख़ान जो कमु कंदो, इहो जेको बावल छापो हणण जी कोशिशि कंदो, पोइ शेर अली जे कॾ बि बाहि ॿारींदो पुलिस जे ज़रिए। घणो कुझु करण वारो आहे, मतिलबु पुलिस खां कमु वठंदो ऐं पुलिस इहा कमु बि कंदी सिजावल जो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे सिजावल पंहिंजा कमु हिननि खां वठंदो। ऐं सिजावल जेको उहो शख़्स आहे त जेको आहे पंहिंजा मफ़ाद ज़रूरु हासिलु कंदो, लेकिन पोइ बि नवाब खान खां सिधो ऐं सुठो शख़्स आहे सिजावल। ऐं सिजावल कोशिशि कंदो त कंहिंसां ग़लति न थिए। बहरहाल हू जॾहिं को ॻिची में पवंदो त पोइ उन सां हू बि रियात न कंदो। दोस्तो हीअ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। आख़िरी स्पेल तव्हां सम्झो हिकु स्पेल में 30 क़िस्तां हुजनि, 25 खां 30 ताईं। हाणे ख़बर जेका मिली आहे त आख़िरी स्पेल हली रहियो आहे। पोइ जेको आहे आख़िरी जेको क़िस्त जो नंबर बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त नेक्स्ट एपिसोड में त आख़िरी क़िस्त केसीं ताईं बीहंदी, उहो बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन खां पोइ दौलाब सीरियल स्टार्ट थींदो। सोप सीरियल ड्रामो दौलाब, उहो जेको आहे ईद खां पोइ जी शूटिंग धमाके सां स्टार्ट कई वेंदी। अदाकार सिलेक्ट थी चुका आहिनि, कास्ट सिलेक्ट थी चुकी आहे, सिर्फ़ु हुनजी हाणे कास्टिंग जेको आहे हल्दी। ऐं ॿिए हिसाब सां जेको आहे उहो दोस्तो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। उनमें सुठा सुठा अदाकार हूंदा, बहितरीनु अदाकार हूंदा। ऐं तव्हां हक़ीक़त पुछो जॾहिं उहो ड्रामो ॾिसंदो तव्हां पाण ई चवंदो यार वाक़ई हीअ ड्रामो त ज़हर ज़िंदगी तकरार खां बि वधीक आहे। एॾो हू बहितरीनु ड्रामो आहे। जेका बि असांखे मंदिर रिपोर्ट मिलंदी आहे, डायरेक्टरनि सां असां राब्ता कंदा आहियूं, सॼी हक़ीक़त ॿुधाईंदा आहिनि त हीअ अची रहियो आहे। हीअ छाजे करे दोस्तो उहे ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि खे पंहिंजो ड्रामो मशहूरु करिणो हूंदो आहे त जीअं माण्हुनि ताईं ख़बर पुॼे। नंढे चैनल खां वॾे चैनल खां जाॾों काॾों कोशिशि कंदा आहिनि, पोस्टिंग कराईंदा आहिनि असांखां ॿिनि खां, त जीअं असांजो ड्रामो मशहूरु थिए, ॿिए चैनल खां वधीक असांजो ड्रामो मशहूरु थिए। पोइ माण्हू इंतज़ारु करनि असांजे ड्रामे जो, तॾहिं असांखे हर रिपोर्ट पूरी मिलंदी आहे। उहा तव्हां सां असां शेयर कंदा आहियूं, जीअं तव्हां ताईं उहा रिपोर्ट असांजी पुॼंदी रहे ऐं तव्हांखे बर वक़्तु हर ख़बर मिलंदी रहे। उहा बि असांजे चैनल खां जेका बि रिपोर्ट हुजे, जेका बि न्यूज़ हुजे, जेका बि ड्रामा रिव्यू असां कंदा आहियूं, सिधी ऐं सची हुजे। तॾहिं त असांजो हीअ चैनल हेतिरे सालनि खां वठी हली रहियो आहे। न चङा भला चैनल उॾरी आहे, हेॾे होॾे थी आहे। असां कमु सचो कंदा आहियूं, ड्रामा रिव्यू कंदा आहियूं, जेका बि अपडेट ॾींदा आहियूं बहितरीनु अपडेट ॾींदा आहियूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो जॾहिं ख़तमु थींदो त उहो ड्रामो स्टार्ट थी वेंदो। पोइ मोहब्बतनि जो मार्ग जाते बि ॿियो हिकु ड्रामो स्टार्ट कयो वेंदो। वरी उहो जेको आहे वरी ख़तमु थींदो त उन खां पोइ वरी ॿियो इहो सिलसिलो वक़्तनि बर वक़्तनि हलंदो रहंदो ऐं ख़तमु न थींदो। कुझु फिल्मूं रिकॉर्ड थी रहियूं आहिनि, छाजे करे त हाणे ईद अची वई आहे, उन्हनि जी शूटिंग बि थी चुकी आहे, उन्हनि जी एडिटिंग हली रही आहे। त ईद ते फिल्मूं हलंदियूं, कुझु तकरार आहिनि ते सिंध TV ते, कुझु KTN ते, मतिलबु फिल्मुनि जो बि तव्हांखे ख़बर आहे ईद ते फिल्मां ईंदियूं आहिनि, कमु घटि थींदियूं न आहिनि। फिल्मुनि जो जेको मतिलबु शेड्यूल ई अहिड़ो हूंदो आहे। हाणे ईद ते इहे फिल्मां हलंदियूं, ईअं उमेदु आहे त इहे फिल्म हिकु बहितरीनु हूंदियूं। ऐं ॾिसूं त हाणे कहिड़ा कहिड़ा अदाकार कहिड़ा पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारींदा। दरिया ख़ान जी मंग सां शादी करे छॾींदो, ज़ोरी सां शादी कई वेंदी। ऐं भावल अहिड़ो क़दम छो थो खणे, भावल खे आख़िर छा थियो आहे जो हिकु न्याणी ते ज़ुल्म करे रहियो आहे। नेक्स्ट एपिसोड में छा मूसा जी ॻाल्हि बि भावल ख़ान कान मञींदो, छा मूसा खे बि ठुकराए छॾींदो। जंहिं मूसा मीर जे दोस्ती खे छॾे भावल जो साथ ॾिनो, हाणे उन खे बि ठुकराईंदो। हाणे छा दरिया ख़ान कहिड़ो क़दम खणण वारो आहे, सिजावल ख़ान सां हाणे वरी शेर अली कहिड़ो हशर करण वारो आहे। जेका इहा पुलिस वारो इंस्पेक्टर बदिली करायो आहे सिजावल ख़ान, इन जे ज़रिए नवाब ख़ान खे झुकाए वेंदो, शेर अली खे झुकाए वेंदो। छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट दोस्तो अॼु तव्हांखे नंढड़े वीडियो में ॾींदासीं। तव्हांखे इहो बि अपडेट ॾींदासीं त हाणे तकरार ड्रामे जूं बाक़ी घणियूं क़िस्तूं बचियूं आहिनि। हाणे तकरार ड्रामो कहिड़ी का तारीख़ ते ख़तमु थियण वारो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त इन खां पोइ ॿियो कहिड़ो वॾो सोप सीरियल अचण वारो आहे। दोस्तो इन नंढड़े वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं हीअ अपडेट तव्हांजे कम जी आहे। तव्हांखे अपडेट ॾींदो हलां त कल्ह वारी क़िस्त में दोस्तो मां ॿुधायो त दरिया ख़ान जी मंग अगवा थी चुकी आहे। पोइ क़िस्तनि में यको मां ॿुधायो त इहो ईअं भावल कंदो ऐं भावल उहो क़दम खयो। भावल बदिलो वठणु चाहे थो, दरिया ख़ान मीर जो साथ छो ॾिनो हुयो, हाणे इन जे करे हाणे इहा गुलण नवाब ख़ान जे चवण ते वञी चुंग ॾींदो। नेक्स्ट एपिसोड में ॾेई चुको आहे त वञी जेको आहे बख़्त खे तूं चओ त तूं इन सां शादी कर छोकिरी सां, ऐं तुंहिंजी सौट सां मीर शादी कई, उनजे बदिले में तूं शादी कर। ऐं बख़्त वरी पंहिंजे चाचा खे चई करे इहा ॻाल्हि क्लियर कंदो त मां शादी करणु चाहियां थो। भावल खे त उहे कावड़ आहे, भावल चवंदो ठीकु आहे,
वेंदो भावल सिधो वञी छोकिरी खे चवंदो दरिया ख़ान जी मंग खे तुंहिंजे लाइ मूं घोटु आंदो आहे, हीअ आहे तुंहिंजो घोटु, मां तुंहिंजी शादी सां ज़ोरी ज़बरदस्ती कराईंदुमि, इन को बहितर आहे त तूं पाण मञे वञ। ऐं हू छोकिरी चवंदी इहो सरासर ज़ुल्म आहे, ग़लति आहे, मां दरिया ख़ान जी मंग आहियां, लेकिन तव्हां मूंसां ज़बरदस्ती शादी करायो था मुंहिंजी, त पोइ दरिया ख़ान तव्हांखे कोन छॾींदो। ईअं हिकु ॿ टे मतिलबु डायलॉग वरी भावल ऐं बख़्त बि हणंदा, चवंदा तोखे असां मारे छॾींदासीं वग़ैरह वग़ैरह। ऐं हिते पोइ दोस्तो जेको मीर जा सॉरी दरिया ख़ान जा दोस्त आहिनि उहे वञी चवंदा मूसा खे ॻाल्हि सॼी हक़ीक़त ॿुधाईंदा त भावल छोकिरी अगवा कई आहे ऐं मीर दरिया ख़ान खां बदिलो वठणु चाहे थो। पोइ मूसा खे चवंदा तूं वञी भावल सां मिल, तोसां भावल वेझो आहे, तूं इहो मसइलो हल कराए ॾे। ऐं भावल सां मूसा मिलंदो ऐं उन खे सिधी ॻाल्हि कंदो, छोकिरी खे छॾे ॾे, इहो तोखे तुंहिंजे शान में न आहे, तो हिकु न्याणी खे अगवा कयो आहे। भावल चवंदो मूसा खे तुंहिंजी लख इज़त आहे मूं वटि, तूं हाणे हीअ ॻाल्हि नथो करे सघे, मां इहा ॻाल्हि तुंहिंजी कान मञींदुसि, मां छोकिरी खे छॾे ॾियां, छोकिरी खे वक़्त सां मुंहिंजी शादी कराईंदुसि। हीअ भावल जेको आहे दरिया ख़ान खां पंहिंजो बदिलो वठी रहियो आहे, जेको दरिया ख़ान मुंहिंजी इज़त सां जेको आहे खिलवाड़ करायो मीर सां गॾिजी करे। मूंसां घणो कुझु ॻाल्हाईंदो, लेकिन भावल ॻाल्हि कोन मञींदो, मूंसां हितां हलियो वेंदो ऐं वञी नियापो ॾींदो, दरिया ख़ान ताईं पुॼाईंदो ऐं नवाब ख़ान खे बि चवंदो त भावल हीअ क़दम खयो आहे। नवाब ख़ान ख़ुशि थी वेंदो, इहा ॻाल्हि ॿुधी हो अञा चुंगू ॾींदो त भावल अञा इहो कमु किटली करे भली दरिया ख़ान जी मंग सां शादी करे। पोइ इहे दोस्तो दरिया ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी त हीअ जेको आहे कमु मूसा खां बि हैंडल न थियो, पोइ दरिया ख़ान जेको आहे पंहिंजे ज़ोर ते दोस्त गॾु कंदो, हथियार गॾु कंदो ऐं मीर खे बि चवंदो हीअ क़दम हीअं थियो आहे, लेकिन मीर खे चवंदो तूं न हल, तोखे तुंहिंजो मसइलो हल थियो आहे त वरी तुंहिंजो मसइलो ख़राबु थी सघे थो। मीर जेको आहे दोस्तो सौदे जा पैसा ॾियणु वेंदो दोस्तनि खे, उते मीर सां बि थोरो घणो मसइलो थी सघे थो, जेको घर जे लाइ राशन जे लाइ। ऐं ॿी ॻाल्हि त पोइ जेको आहे भावल छोकिरी खे तयारु कराईंदो शादी जे लाइ, शादी जूं तयारियूं हलंदियूं ऐं हिते जेको आहे वक़्तु ॾाढो ख़ुशि हूंदो आहे त मां शादी कंदुसि, लाऊं लहंदुसि। ऐं जॾहिं दरिया ख़ान खे ख़बर पवंदी आहे वक़्तु हाणे भावल इहो क़दम खणण वारा आहिनि, पोइ उहे वरी छा कंदा, दोस्त वठी वग़ैरह वग़ैरह जॾहिं वॾियूं तयारियूं फुल कंदा छोकिरी जूं शादी जूं, कुंवार बणाईंदा, उते दरिया ख़ान वारा पुलिस जे ज़रिए सजावल सां मिली कंहिं न कंहिं तरीक़े सां छोकिरी खे थो कराए वेंदा ऐं पोइ दरिया ख़ान उन सां निकाह कंदो, दरिया ख़ान जी शादी थी वेंदी। वक़्त जी पोइ हिते शादी कोन थींदी, वक़्तु हिते नाकाम थी ईंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त तकरार ड्रामे जी मतिलबु हाणे ऐं जेको हीअ हली रहियो आहिनि त आख़िरी झटका आहिनि तकरार ड्रामे जा, त हू हुन सां विड़ी रहियो आहे, हुन सां हाणे शेर अली बि जेको आहे सिजावल जे लाइ बाहि ॿारींदो ऐं सिजावल हाणे इन शइ जो फ़ाइदो पुलिस खां वठंदो। पुलिस छो त जेको जमादार आयो आहे SHO सिजावल जो यार आहे, उन बदिली कराए उन खे हिते घुरायो आहे। पहिरियों त इहो दुश्मन हुयो, हाणे दोस्त थी वियो आहे, छो जे करे नवाब ख़ान उन मां कमु कढी बंदी कराए छॾियो, वरी हाणे सिजावल उनखे वापसि घुरायो आहे। सिजावल पहिरियों त दरिया ख़ान जो कमु कंदो, इहो जेको भावल छापो हणण जी कोशिशि कंदो, पोइ शेर अली जे कॾ बि बाहि ॿारींदो पुलिस जे ज़रिए, घणो कुझु करण वारो आहे, मतिलबु पुलिस खां कमु वठंदो ऐं पुलिस इहा कमु बि कंदी सिजावल जो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे सिजावल पंहिंजा कमु हिननि खां वठंदो ऐं सिजावल जेको उहो शख़्स आहे त जेको आहे पंहिंजा मफ़ाद ज़रूरु हासिलु कंदो, लेकिन पोइ बि नवाब ख़ान खां सिधो ऐं सुठो शख़्स आहे ऐं सिजावल कोशिशि कंदो त कंहिंसां ग़लति न थिए। बहरहाल हू जॾहिं को ॻिची में पवंदो त पोइ उन सां हू बि रियात न कंदो। दोस्तो हीअ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। आख़िरी स्पेल तव्हां सम्झो हिकु स्पेल में 30 क़िस्तां हुजनि, 25 खां 30 ताईं। हाणे ख़बर जेका मिली आहे त आख़िरी स्पेल हली रहियो आहे। पोइ जेको आहे आख़िरी जेको क़िस्त जो नंबर बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त नेक्स्ट एपिसोड में त आख़िरी क़िस्त केसीं ताईं बीहंदी, उहो बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन खां पोइ दौलाब सीरियल स्टार्ट थींदो, सोप सीरियल ड्रामो दौलाब, उहो जेको आहे ईद खां पोइ जी शूटिंग धमाके सां स्टार्ट कई वेंदी। अदाकार सिलेक्ट थी चुका आहिनि, कास्ट सिलेक्ट थी चुकी आहे, सिर्फ़ु हुनजी हाणे कास्टिंग जेको आहे हल्दी। ऐं ॿिए हिसाब सां जेको आहे उहो दोस्तो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, उनमें सुठा सुठा अदाकार हूंदा, बहितरीनु अदाकार हूंदा। ऐं तव्हां हक़ीक़त पुछो जॾहिं उहो ड्रामो ॾिसंदो तव्हां पाण ई चवंदो यार वाक़ई हीअ ड्रामो ज़हर ज़िंदगी तकरार खां बि वधीक आहे, एॾो हू बहितरीनु ड्रामो आहे। जेका बि असांखे मंदिर रिपोर्ट मिलंदी आहे डायरेक्टरनि सां असां राब्ता कंदा आहियूं, सॼी हक़ीक़त ॿुधाईंदा आहिनि त हीअ अची रहियो आहे,
छाजे करे दोस्तों उहे ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि खे पंहिंजो ड्रामो मशहूरु करिणो हूंदो आहे त जीअं माण्हुनि ताईं ख़बर पुॼे। नंढे चैनल खां वॾे चैनल खां जाॾों काॾों कोशिशि कंदा आहिनि, पोस्टिंग कराईंदा आहिनि असां खां ॿिनि खां, त जीअं असांजो ड्रामो मशहूरु थिए, ॿिए चैनल खां वधीक असांजो ड्रामो मशहूरु थिए, पोइ माण्हू इंतज़ारु करनि असांजे ड्रामे जो। तॾहिं असांखे हर रिपोर्ट पूरी मिलंदी आहे, उहा तव्हां सां असां शेयर कंदा आहियूं, जीअं तव्हां ताईं उहा रिपोर्ट असांजी पुॼंदी रहे ऐं तव्हांखे बर वक़्तु हर ख़बर मिलंदी रहे। उहा बि असांजे चैनल खां जेका बि रिपोर्ट हुजे, जेका बि न्यूज़ हुजे, जेका बि ड्रामा रिव्यू असां कंदा आहियूं, सिधी ऐं सची हुजे। तॾहिं त असांजो हीउ चैनल हेतिरे सालनि खां वठी हली रहियो आहे, न चङा भला चैनल उॾरी आहे, हेॾे होॾे थी आहे। असां कमु सचो कंदा आहियूं, ड्रामा रिव्यू कंदा आहियूं, जेका बि अपडेट ॾींदा आहियूं बहितरीनु अपडेट ॾींदा आहियूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो जॾहिं ख़तमु थींदो त उहो ड्रामो स्टार्ट थी वेंदो, पोइ मोहब्बतनि जो मार्ग जाते ॿियो हिकु ड्रामो स्टार्ट कयो वेंदो, वरी उहो जेको आहे वरी ख़तमु थींदो, त उन खां पोइ वरी ॿियो इहो सिलसिलो वक़्तनि बर वक़्तनि हलंदो रहंदो ऐं ख़तमु न थींदो। कुझु फिल्मूं रिकॉर्ड थी रहियूं आहिनि, छाजे करे त हाणे ईद अची वई आहे, उन्हनि जी शूटिंग बि थी चुकी आहे, उन्हनि जी एडिटिंग हली रही आहे, त ईद ते फिल्मूं हलंदियूं। कुझु तकरार इन ते सिंध टीवी ते, कुझु KTN ते, मतिलबु फिल्मुनि जो बि तव्हांखे ख़बर आहे ईद ते फिल्मां ईंदियूं आहिनि, कमु घटि थींदियूं न आहिनि। फिल्मुनि जो जेको मतिलबु शेड्यूल ई अहिड़ो हूंदो आहे। हाणे ईद ते इहे फिल्मां हलंदियूं, ईअं उमेदु आहे त इहे फिल्म हिकु बहितरीनु हूंदियूं ऐं ॾिसूं त हाणे कहिड़ा अदाकार अहिड़ो क़दम छो थो खणे, भावल खे आख़िर छा थियो आहे जो हिकु न्याणी ते ज़ुल्म करे रहियो आहे। नेक्स्ट एपिसोड में छा मूसा जी ॻाल्हि बि बावल ख़ान कान मञींदो, छा मूसा खे बि ठुकराए छॾींदो, जंहिं मूसा मीर जे दोस्ती खे छॾे बावल जो साथ ॾिनो, हाणे उन खे बि ठुकराईंदो। हाणे छा दरिया ख़ान कहिड़ो क़दम खणण वारो आहे, सिजावल ख़ान सां हाणे वरी शेर अली कहिड़ो हशर करण वारो आहे। जेका इहा पुलिस वारो इंस्पेक्टर बदिली करायो आहे सिजावल ख़ान, इन जे ज़रिए नवाब ख़ान खे झुकाए वेंदो, शेर अली खे झुकाए वेंदो, छा थींदो छा न थींदो। सॼी अपडेट दोस्तों अॼु तव्हांखे नंढड़े वीडियो में ॾींदासीं, तव्हांखे इहो बि अपडेट ॾींदासीं त हाणे तकरार ड्रामे जूं बाक़ी घणियूं किस्तूं बचियूं आहिनि, हाणे तकरार ड्रामो कहिड़ी का तारीख़ ते ख़तमु थियण वारो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त इन खां पोइ ॿियो कहिड़ो वॾो सोप सीरियल अचण वारो आहे। दोस्तों इन नंढड़े वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो ऐं हीअ अपडेट तव्हांजे कम जी आहे। तव्हांखे अपडेट ॾींदो हलां त कल्ह वारी किस्त में दोस्तों मां ॿुधायो त दरिया ख़ान जी मंग अगवा थी चुकी आहे। पोइ किस्तनि में यको मां ॿुधायो त इहो ईअं भावल कंदो ऐं भावल उहो क़दम खयो। भावल बदिलो वठणु चाहे थो, दरिया ख़ान मीर जो साथ छो ॾिनो हुयो, हाणे इन जे करे हाणे इहा गुलण नवाब ख़ान जे चवण ते वञी चुंग ॾींदो। नेक्स्ट एपिसोड में ॾेई चुको आहे त वञी जेको आहे बख़्त खे तूं चओ त तूं इन सां शादी कर छोकिरी सां, ऐं तुंहिंजी सौट सां मीर शादी कई, उनजे बदिले में तूं शादी कर। ऐं बख़्त वरी पंहिंजे चाचा खे चई करे इहा ॻाल्हि क्लियर कंदो त मां शादी करणु चाहियां थो। भावल खे त उहो ई कावड़ आहे, भावल चवंदो ठीकु आहे, वेंदो भावल सिधो वञी छोकिरी खे चवंदो दरिया ख़ान जी मंग खे तुंहिंजे लाइ मूं घोटु आंदो आहे, हीअ आहे तुंहिंजो घोटु, मां तुंहिंजी शादी सां ज़ोरी ज़बरदस्ती कराईंदुमि, इन को बहितरु आहे त तूं पाण मञे वञ। ऐं हू छोकिरी चवंदी इहो ज़रासर ज़ुल्म आहे, ग़लति आहे, मां दरिया ख़ान जी मंग आहियां, लेकिन तव्हां मूंसां ज़बरदस्ती शादी करायो था मुंहिंजी, त पोइ दरिया ख़ान तव्हांखे कोन छॾींदो। ईअं हिकु ॿ टे मतिलबु डायलॉग वरी भावल ऐं बख़्त बि हणंदा, चवंदा तोखे असां मारे छॾींदासीं वग़ैरह वग़ैरह। ऐं हिते पोइ दोस्तो जेको मीर जा सॉरी दरिया ख़ान जा दोस्त आहिनि उहे वञी चवंदा मूसा खे ॻाल्हि सॼी हक़ीक़त ॿुधाईंदा त भावल छोकिरी अगवा कई आहे ऐं मीर दरिया ख़ान खां बदिलो वठणु चाहे थो। पोइ मूसा खे चवंदा तूं वञी भावल सां मिल, तोसां भावल वेझो आहे, तूं इहो मसइलो हल कराए ॾे। ऐं भावल सां मूसा मिलंदो ऐं उनखे सिधी ॻाल्हि कंदो, छोकिरी खे छॾे ॾे, इहो तोखे तुंहिंजे शान में न आहे, तो हिकु न्याणी खे अगवा कयो आहे। भावल चवंदो मूसा खे तुंहिंजी लख इज़त आहे मूं वटि, तूं हाणे हीअ ॻाल्हि नथो करे सघे, मां इहा ॻाल्हि तुंहिंजी कान मञंदुसि, मां छोकिरी खे छॾे ॾियां, छोकिरी खे बख़्त सां मुंहिंजी शादी कराईंदुसि। हीअ भावल जेको आहे दरिया ख़ान खां पंहिंजो बदिलो वठी रहियो आहे, जेको दरिया ख़ान मुंहिंजी इज़त सां जेको आहे खिलवाड़ करायो मीर सां गॾिजी करे। मूंसां घणो कुझु ॻाल्हाईंदो, लेकिन भावल ॻाल्हि कोन मञींदो, मूंसां हितां हलियो वेंदो ऐं वञी नियापो ॾींदो, दरिया ख़ान ताईं पुॼाईंदो ऐं नवाब ख़ान खे बि चवंदो त भावल हीअ क़दम खयो आहे। नवाब ख़ान ख़ुशि थी वेंदो, इहा ॻाल्हि ॿुधी उहो अञा चुंगू ॾींदो त भावल अञा इहो कमु किटली करे भली दरिया ख़ान जी मंग सां शादी करे। पोइ इहे दोस्तो दरिया ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी त हीअ जेको आहे कमु मूसा खां बि हैंडल न थियो, पोइ दरिया ख़ान जेको आहे पंहिंजे ज़ोर ते दोस्त गॾु कंदो, हथियार गॾु कंदो ऐं मीर खे बि चवंदो हीअ क़दम हीअं थियो आहे, लेकिन मीर खे चवंदो तूं न हल, तोखे
मस्तु तुंहिंजो मसइलो हल थियो त वरी तुंहिंजो मसइलो ख़राब थी सघे थो। मीर जेको आहे दोस्तो सौदे जा पैसा ॾियणु वेंदो दोस्तनि खे, उते मीर सां बि थोरो घणो मसइलो थी सघे थो, जेको घर जे लाइ राशन जे लाइ। ऐं ॿी ॻाल्हि त पोइ जेको आहे भावल छोकिरी खे तयारु कराईंदो शादी जे लाइ, शादी जूं तयारियूं हलंदियूं। ऐं हिते जेको आहे वक़्तु ॾाढो ख़ुशि हूंदो आहे त मां शादी कंदुसि, लाऊं लहंदुसि। ऐं जॾहिं दरिया ख़ान खे ख़बर पवंदी आहे वक़्तु हाणे भावल इहो क़दम खणण वारा आहिनि, पोइ उहे वरी छा कंदा, दोस्त वठी वग़ैरह वग़ैरह जॾहिं वॾियूं तयारियूं फुल कंदा छोकिरी जूं शादी जूं, कुंवार बणाईंदा, उते दरिया ख़ान वारा पुलिस जे ज़रिए सजावल सां मिली कंहिं न कंहिं तरीक़े सां छोकिरी खे तो कराए वेंदा। ऐं पोइ दरिया ख़ान उन सां निकाह कंदो, दरिया ख़ान जी शादी थी वेंदी। वक़्त जी पोइ हिते शादी कोन थींदी, वक़्तु हिते नाकाम थी ईंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त तकरार ड्रामे जी मतिलबु हाणे ऐं जेको हीअ हली रहियो आहिनि त आख़िरी झटका आहिनि तकरार ड्रामे जा, त हू हुन सां विड़ी रहियो हो, हुन सां हाणे शेर अली बि जेको आहे सिजावल जे लाइ बाहि ॿारींदो। ऐं सिजावल हाणे इन शइ जो फ़ाइदो पुलिस खां वठंदो। पुलिस छो त जेको जमादार आयो आहे SHO सिजावल जो यार आहे, उन बदिली कराए उन खे हिते घुरायो आहे। पहिरियों त इहो दुश्मन हुयो, हाणे दोस्त थी वियो आहे, छो जे करे नवाब ख़ान उन मां कमु कढी बदिली कराए छॾियो, वरी हाणे सिजावल उनखे वापसि घुरायो आहे। सिजावल पहिरियों त दरिया ख़ान जो कमु कंदो, इहो जेको भावल छापो हणण जी कोशिशि कंदो, पोइ शेर अली जे कॾ बि बाहि ॿारींदो पुलिस जे ज़रिए। घणो कुझु करण वारो आहे, मतिलबु पुलिस खां कमु वठंदो ऐं पुलिस इहा कमु बि कंदी सिजावल जो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे सिजावल पंहिंजा कमु हिननि खां वठंदो। ऐं सिजावल जेको उहो शख़्स आहे त जेको आहे पंहिंजा मफ़ाद ज़रूरु हासिलु कंदो, लेकिन पोइ बि नवाब ख़ान खां सिधो ऐं सुठो शख़्स आहे सिजावल। ऐं सिजावल कोशिशि कंदो त कंहिंसां ग़लति न थिए, बहरहाल हू जॾहिं को ॻिची में पवंदो त पोइ उन सां हू बि रियात न कंदो। दोस्तो हीअ तकरार ड्रामे जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। आख़िरी स्पेल तव्हां सम्झो हिकु स्पेल में 30 क़िस्तां हुजनि, 25 खां 30 ताईं। हाणे ख़बर जेका मिली आहे त आख़िरी स्पेल हली रहियो आहे। पोइ जेको आहे आख़िरी जेको क़िस्त जो नंबर बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त नेक्स्ट एपिसोड में त आख़िरी क़िस्त केसीं ताईं बीहंदी, उहो बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन खां पोइ दौलाब सीरियल स्टार्ट थींदो। सोप सीरियल ड्रामो दौलाब, उहो जेको आहे ईद खां पोइ जी शूटिंग धमाके सां स्टार्ट कई वेंदी। अदाकार सिलेक्ट थी चुका आहिनि, कास्ट सिलेक्ट थी चुकी आहे, सिर्फ़ु हुनजी हाणे कास्टिंग जेको आहे हल्दी। ऐं ॿिए हिसाब सां जेको आहे उहो दोस्तो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, उनमें सुठा सुठा अदाकार हूंदा, बहितरीनु अदाकार हूंदा। ऐं तव्हां हक़ीक़त पुछो जॾहिं उहो ड्रामो ॾिसंदो तव्हां पाण ई चवंदो यार वाक़ई हीअ ड्रामो त ज़हर ज़िंदगी तकरार खां बि वधीक आहे, एॾो हू बहितरीनु ड्रामो आहे। जेका बि असांखे मंदिर रिपोर्ट मिलंदी आहे, डायरेक्टरनि सां असां राब्ता कंदा आहियूं, सॼी हक़ीक़त ॿुधाईंदा आहिनि त हीअ अची रहियो आहे। हीअ छाजे करे दोस्तो उहे ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि खे पंहिंजो ड्रामो मशहूरु करिणो हूंदो आहे, त जीअं माण्हुनि ताईं ख़बर पुॼे। नंढे चैनल खां वॾे चैनल खां जाॾों काॾों कोशिशि कंदा आहिनि, पोस्टिंग कराईंदा आहिनि असांखां ॿिनि खां, त जीअं असांजो ड्रामो मशहूरु थिए, ॿिए चैनल खां वधीक असांजो ड्रामो मशहूरु थिए, पोइ माण्हू इंतज़ारु करनि असांजे ड्रामे जो। तॾहिं असांखे हर रिपोर्ट पूरी मिलंदी आहे, उहा तव्हां सां असां शेयर कंदा आहियूं, जीअं तव्हां ताईं उहा रिपोर्ट असांजी पुॼंदी रहे ऐं तव्हांखे बर वक़्तु हर ख़बर मिलंदी रहे। उहा बि असांजे चैनल खां जेका बि रिपोर्ट हुजे, जेका बि न्यूज़ हुजे, जेका बि ड्रामा रिव्यू असां कंदा आहियूं, सिधी ऐं सची हुजे। तॾहिं त असांजो हीअ चैनल हेतिरे सालनि खां वठी हली रहियो आहे, न चङा भला चैनल उॾरी आहे, हेॾे होॾे थी आहे। असां कमु सचो कंदा आहियूं, ड्रामा रिव्यू कंदा आहियूं, जेका बि अपडेट ॾींदा आहियूं बहितरीनु अपडेट ॾींदा आहियूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामो जॾहिं ख़तमु थींदो त हू ड्रामो स्टार्ट थी वेंदो। पोइ मोहब्बतनि जो मार्ग जाते ॿियो हिकु ड्रामो स्टार्ट कयो वेंदो, वरी उहो जेको आहे वरी ख़तमु थींदो, त उन खां पोइ वरी ॿियो इहो सिलसिलो वक़्तनि बर वक़्तनि हलंदो रहंदो ऐं ख़तमु न थींदो। कुझु फिल्मूं रिकॉर्ड थी रहियूं आहिनि, छाजे करे त हाणे ईद अची वई आहे, उन्हनि जी शूटिंग बि थी चुकी आहे, उन्हनि जी एडिटिंग हली रही आहे, त ईद ते फिल्मूं हलंदियूं। कुझु तकरार इन ते सिंध TV ते, कुझु KTN ते, मतिलबु फिल्मुनि जो बि तव्हांखे ख़बर आहे ईद ते फिल्मां ईंदियूं आहिनि, कमु घटि थींदियूं न आहिनि। फिल्मुनि जो जेको मतिलबु शेड्यूल ई अहिड़ो हूंदो आहे। हाणे ईद ते इहे फिल्मां हलंदियूं, ईअं उमेदु आहे त इहे फिल्मां हिकु बहितरीनु हूंदियूं। ऐं ॾिसूं त हाणे कहिड़ा कहिड़ा अदाकार, कहिड़ा पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारींदा। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, अगरि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे शाहिद खोसो विलाग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे बि आल ते कयो, वीडियो खे बि लाइक करे छॾियो, जो सभु कुझु फ्री हूंदो आहे। ऐं दोस्तनि सां बि हीअ वीडियो शेयर कयो, लिंक शेयर कयो, व्हाट्सअप ते, ग्रुपनि में, फेसबुक ते बि शेयर करे छॾींदा कयो,
असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां असां वरी नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।